तव्हां हमेशह प्यार मोहब्बत सां मिले थो हा न एतिराम सां पुराणा उस्ताद आहियो तव्हांजो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे हींअर असां पाण कंहिं जॻह ते बीठा आहियूं त बिल्कुलु थियल यकीनन उहे तव्हां जूं महिनतूं आहिनि असां ते तव्हां असांखे पढ़ायो लाइक़ कयो ऐं हींअर असांखे अहसासु थिए थो त असीं पाण जॾहिं उस्ताद थिया आहियूं त हिकु उस्ताद जी इज़त उस्ताद जी अज़मत या उस्ताद जो जेको किरदारु कहिड़ो आहे उहो असां महसूसु कयूं था ऐं मां सम्झां थो तव्हांजा असां ते वॾा थोरा तव्हां मूंखे पढ़ायो असांजे वॾे भाउ जस्टिस मोहम्मद इक़बाल खे पढ़ायो ऐं जेको आहे सो असांजी भेनरुनि खे पढ़ायो ऐं असांजे नंढनि भाउरनि खे बि यकीन पढ़ायो ऐं असीं तमामु घणा माना थोराइता आहियूं तव्हांजी महिनत सां। आरिफ कलोड़ो बि जेको आहे सो उहो बि तव्हां वटि पढ़ियो हा न बल्कि शायदि ताईं बि तव्हां वटि पढ़िया शायदि बि तव्हां वटि पढ़ियो ऐं शायदि खां हेॾे शान हो असांजो मोहम्मद शफ़ी रहमान उहो उन टाइम तव्हां न हुयो पर उहो माना क्लास में न आयो सही तव्हांजी वॾी महिरबानी मां तव्हांखे ॾिठो ऐं मुंहिंजी दिलि खे थट लॻी मां चयो साईं आहे अब्दुल रशीद मां वटि दुकानदारे खां पुछो मां चयो साईं यार हाणे लॻी आया ज़ात जी ख़बर आहे त पवनि बाक़ी जेको आहे सो नाले जी ख़बर न आहे मां तॾहिं हेॾे धी तव्हां खां पुछियो तव्हां अब्दुल रशीद त आहियो ऐं बहरहाल मुंहिंजे तरफ़ां तव्हांजी दावत आहे तव्हां कॉलेज में अचिजो उस्ताद आहियो जेॾीमहिल चयो तव्हांखे टाइम मिले या मां तव्हांजे पंहिंजे नंबर में तव्हांजे मोबाइल आहे त मां तव्हांजे नंबर फीड करे थो ॾियां जेॾीमहिल दिलि चए तव्हां मूंखे कॉल कजो मां माण्हू मोकिलींदा कॉलेज में क़ब्रिस्तान बसि जेॾीमहिल दिलि चए